सोबोदेरो शहर चन्ना मोहल्ला जो रहवासी इंटर जे शागिर्द नसीम अली चन्ना तालका प्रेस क्लब सोबोदेरो अची मीडिया वारनि अॻियां एहतजाज कयो। शागिर्दनि दाहिंदे ॿुधायो त मुंहिंजे पाड़ी जो रहवासी शहर जो चिड़वाग आवारा क़िस्म जो माण्हू तौहीद अली वल्द वहीद अली मुग़ल मूंखे बिला जवाज़ अगवाई मारण जी धमकियूं ॾेई रहियो आहे। मां जॾहिं बि पंहिंजे कम सां वञां थो त अॻु वठी मूंखे गार गंद ॾिए थो ऐं पाण सां गॾु बि 4 ॿिया लोफर क़िस्म जा माण्हू गॾु वरितो पियो हले। मां मिस्किन तौहीद मुग़ल जे वारसनि खे केतिराई दफ़ा दाह ॾिनी आहे, पर उन बावजूद जिते थो ॾिसे कुझु लोफर क़िस्म जा माण्हू मारण ऐं अगवा करण जी धमकियूं ॾेई रहियो आहे। चई रहियो आहे त मुंहिंजे पीउ जे सोबोदेरो पुलिस जे ऑफिसरनि ऐं मुलाज़िमनि सां दोस्ती आहे, मूंखे को बि चवण वारो न आहे। मां SSP ख़ैरपुर DSP सोबोदेरो ऐं SHO सोबोदेरो खे इल्तिजा थो कयां त तौहीद मुग़ल जी धमकियुनि जो नोटिस वरितो वञे, तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। अगरि मां मारियो वञा या अगवा कयो वञा त तौहीद मुग़ल खां पुछाणो कयो वञे, मतिलबु मूंखे कुझु बि थियो त उन जो ज़िम्मेवारु तौहीद मुग़ल हूंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।